अदा संगत असांजी गुम थी वई असां दोस्त अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम संगत जी, तव्हांजो पंहिंजो पहिरीं प्यारो भाउ दोस्त अताउल्लाह सिंधी ऐं तव्हां ॾिसो था असांजो यूट्यूब चैनल AP सिंध सलावत। जल्दी जल्दी वञो यार, असां यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पेज खे फॉलो कयो। अॼु हलूं था संगत के सुठे टॉपिक ते ऐं असांजा पहिरीं प्यारा दोस्त बि गॾु आहिनि ऐं तव्हांखे बि हुते विज़िट कराईंदासीं इंशाअल्लाह ताला। सभ खां पहिरियां हलूं था, अॻिते बि संगत इंतज़ार में आहे। हेॾो हे बीठा आहिनि बश भाई समद अली। महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी महिरबानी। असां साथ साथ रहिजो, अॻिते तव्हां वठी था हलूं था संगत ऐं सुठे टॉप ते हलंदासीं इंशाअल्लाह ताला। ऐं अॼु कुझु संगत वरी ॿार बि आहे, हुन सां बि तव्हांखे मुलाक़ात कराईंदा संगत इंशाअल्लाह ताला। हलूं था अॻिते, अॼु हलूं था असां अफ़्तारी करणु खाते ॿार संगत बि असां साथ साथ हले थी। हलूं था अॻिते इंशाअल्लाह ताला। अल्हम्दुलिल्लाह दोस्तो, सीना ॾिसो ऐं टाइम बि थी चुको आहे काफ़ी, तक़रीबन थियनि था 2:24 थिया आहिनि ऐं हलूं था अल्हम्दुलिल्लाह अॻिते। कुझु संगत वरी अॻिते इंतज़ार में बीठी आहे, तव्हांखे हुन सां बि मुलाक़ात ज़रूरु कराईंदासीं। नज़ारो ॾिसो कराची जो, फर्स्ट क्लास रुपया बश भाई हले थो। हलूं था अॻिते इंशाअल्लाह ताला, हुननि सां बि तव्हांखे मुलाक़ात कराईंदा। अल्हम्दुलिल्लाह दोस्तो पुॼी विया आहियूं दोस्तो न ते, ऐं काल बि हई आहियूं न, अचनि था हाणे इंशाअल्लाह ताला तव्हांखे मुलाक़ात करायूं था। भाऊ वारा बि बीठा आहिनि, मोहम्मद उश्का वारा, काल हुननि खे हणी चुका आहियूं। इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थियूं। हे साईं तो असां हे बि दोस्त। अस्सलाम वालेकुम साईं, छा हाल आहे? ख़ुशि तबियत सिहत ठीकु? वाह ख़ुशि साईं। हे अथव असांजो प्यारो दोस्त सुलेमान, तव्हां सभु सुञाणींदो हिनखे। हे बि असांजो पहिरीं प्यारो दोस्त। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि साईं, छा हाल आहे? माना रमज़ान अल्हम्दुलिल्लाह पुॼी विया आहिनि सभु दोस्त ऐं हाणे पकड़ींदासीं के रश्के खे या वरी के बस खे। इंशाअल्लाह ताला हलंदा अॻिते। अच्छा हमको सिखा रही है। ज़बरदस्त लोग अथव संगत इंशाअल्लाह ताला। उते हली तव्हांखे उहो नज़ारो बि ॾेखारींदासीं। अॼु असां अफ़्तारी करणु, रोड जी सीनारी ॾिसो इहा। ऐं असां दोस्त त हिन बिल्डिंग में था रहनि। सब्सक्राइब अताला भाई जे चैनल के सब्सक्राइब कयो, बेल आइकन के क्लिक कयो। महिरबानी साईं, महिरबानी वॾी वॾी। अच्छा हलो हलो हलूं था अॻिते संगत। ऐं कुझु अॻ में रश्को वश्को पकिड़ियो, हुन खां बाद हलूं था संगत। इहा ई तो साण त बाबा असां साथ साथ, ऐं तव्हां बि साथ साथ रहिजो त इंशाअल्लाह तव्हांखे विज़िट कराईंदासीं। सलाम जान ईअं ई न हुआ? हाँ अच्छा अल्हम्दुलिल्लाह पुॼी विया आहियूं असां सदर। ऐं तव्हांखे घुमाईंदासीं असां इम्प्रेस मार्केट। इम्प्रेस मार्केट घुमाईंदासीं ऐं तव्हां लुक ॾिसो इहो अथसि साहिबु। हिन में तव्हां आया आहियो? माशाअल्लाह। त मतिलबु असां फस्ट टाइम वञूं था इम्प्रेस मार्केट में, ऐं भाऊ खे चयोसीं हेॾो बि असांखे विज़िट करायूं हल। पोइ हलंदासीं अॻिते इंशाअल्लाह ताला। जिते अफ़्तारी जो सीन आहे, संगत बि असांजी पोइ अचे थी साथ साथ, ऐं तव्हां बि साथ साथ रहिजो, वीडियो मिस न कजो। ईअं ई आहे? ईअं ई बिल्कुलु ईअं ई थींदो। हलूं था संगत अॻिते, तव्हांखे बि अंदरों विज़िट कराईंदा मार्केट जी। दोस्तो अल्हम्दुलिल्लाह पुॼी वियासीं अंदरि इम्प्रेस मार्केट। ऐं पारक अथसि हेॾो इहो अथव, तव्हां बि ॾिसो अल्हम्दुलिल्लाह हेॾो बोर्ड अथसि। भाऊ वारा इहे था हलनि। हा बोर्ड ॾेखारियो थी न। अल्हम्दुलिल्लाह पुराणी आहे ॾाढी, अंग्रेज़नि जे दौर जी आहे। तव्हां बि विज़िट कयो साईं। तूं छा हाणे? छुरी। अच्छा छुरी आहे, टेंशन न कर साहिबु। तव्हांखे भला भाॼी जो सामान हटणो आहे? अच्छा तूं छा हाणे? गदर हलो सुठी जॻह ते हलो यार।
सुठी पॉइंट ते हलो सर अरे पढ़ाएंगे न डालो यार दोस्तन बाबा मार्केट भी घूमी अल्हम्दुलिल्लाह अब खरीद तो छा के मूंखे ॿुधाए जो खरीद गया ना थैले में आओ बाद में निकालना यार इहो कीअं थो चए तूं खरीद कुझु बि न कयो आहे उस्ताद तो छा खरीद कयो आहे ओ उस्ताद तो छा वरितो आहे कुछ भी ना इहा संगत हले यारो ऐं बाग में आयो असांजे अंदरि ऐं हीअ मार्केट अथव इम्प्रेस मार्केट असां बि अॼु आहियूं फर्स्ट टाइम आहे तूं अॻ में आहे फर्स्ट टाइम आया फर्स्ट टाइम पहिरियों टाइम आयो आहे भाउ बि पहिरियों टाइम आयो आहे सिर्फ़ु असांजो जेको अब्दुल सलाम उहो जेको आहे चए थो त मां ॿ टे आयो आहियां ॿ टे चकर माशाल्लाह ऐं भाउ अल्हम्दुलिल्लाह छाजे करे जो कराची में घणो रहियो आहे तूं आयो आहे साहब अॻ में हिते न जानी असां बि फर्स्ट टाइम आया फर्स्ट भाउ माशाल्लाह कराची में घणो टाइम रहियो आहे ऐं असांखे एतिरो टाइम न थियो आहे असां हिते इंजॉय बि न कई आहे कराची में तव्हांखे बि घुमायूं था तव्हां बि इंजॉय कयो ऐं हिते बाबा हेॾो अंदरि न वियासीं अंदरि सॼी विज़िट करे आया आहियूं वीडियो न भरियोसीं बाक़ी हाणे तव्हां ॿाहिरि ॾिसोसि मार्केट जो सीन सलाम जानी मज़ो आई न मज़ो आयो आहे तव्हांखे ॾेखारियां हिते ताज़ो गोश्त तव्हांखे मिलंदो बाक़ी जो हा तव्हांखे हितां मिलंदो बसि ऐं हितां तव्हांखे ताज़ो ताज़ो जेको आहे गोश्त मिलंदो बकरे जो ऐं हुन खां अलावा जहिड़ी शइ तव्हां वठो हर शइ तव्हांखे गोश्त मिलंदो संगत सां इहे साथ साथ आहे बाबा उस्ताद कानो याद थी कंबर याद अची थी अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है बचपन याद आया में मुकमल सामान वरितो आहे ऐं हाणे हलूं था असां सीओ ते ऐं मुकमल तव्हांखे सीओ जो बि व्यू ॾेखारींदासीं संगत सां गॾु अफ़्तारी सामान मुकमल हिननि खे खणायो आहे असां बि खणी आयासीं वरी भाऊ सलाम जानी असां खणायो आहे अंदाणो 6 किलनि जो ऐं हथ में थकी पियो आहे थकी त पिया न बस भाई खे 10 किलनि जो थेलो आहे होॾा सलेमान भाई खे हिनखे बर्फ़ किलो ॾेढ थींदसि बर्फ़ वज़न कुझु बि न थो थिए तोखे बि वज़न कुझु न आहे मां बवाला तो छा करे मां चयोमांसि बाबा मां खणंदुमि कैमरा इन करे सामान खणो तव्हां दोस्त असांजा अल्हम्दुलिल्लाह सुठा आहिनि असां इज़त कई अथनि वॾी महिरबानी हिननि जी लख थोरा उस्ताद साहिब लख थोरा मोहम्मद बश भाउ हेॾो हे सलाम जानी ऐं सॼी संगत जो तारीफ़ थियल आहे तव्हांखे संगत कहिड़ी तारीफ़ करायूं सभु तारीफ़ मोहताज न आहिनि अल्हम्दुलिल्लाह दोस्तो फाइनल हिते सीओ वारी बिल्डिंग खां पुॼियासीं साहब जो नालो छा आहे जा पूछ क्या साईं तव्हां ॾिसो मशहूरु त बाबा सीओ सां आहे न इहा ई ॻाल्हि आहे न सलेमान सीओ सां पर सीओ वारी बिल्डिंग खां पुॼे असांजी तयारी आहे सीओ ते ऐं हलूं था अॻिते संगत तव्हांखे सीओ जो बि तव्हांखे निज़ार ॾेखारींदासीं दोस्त सां गॾु हिते कुझु सेल्फी वेल्फी कढूं ऐं लुक ॾिसो अल्हम्दुलिल्लाह VIP लॻो पिया इंशाल्लाह ताला वन डे पंहिंजी गाड़ी ते ईंदासीं इंशाल्लाह 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 मुंडो अफ़्तार जो संडे हुयो त अफ़्तार सोचियोसीं सी व्यू ते कंदासीं माशाल्लाह ऐं सीओ ते बि आया आहियूं यादगार लम्हो बनाईंदा इन मूवमेंट खे जी जी ऐं पंहिंजी ॻोठ जी सभु जेकी संगत आहे प्यारी सभिनी सां गॾु अफ़्तार थींदी हेॾो हेॾो थकी पिया अथव रोज़ अरे तव्हां रोज़े वरितो आया भला थकी पिया आओ अचो 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 अलीगुल मला वारो हिकु डायलॉग आहे भले 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 खे हमेशा भले कंदा कयो भले 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 अरे संगत हा YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो बेल आइकन खे क्लिक कयो महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी हिन घड़ी जो आहे हिनखे जेको चवे थो ऐं हलूं था अॻिते संगत खे छा छा निज़ार ॾेखारींदासीं अॻिते
दोस्तों फाइनल ते पुॼी वियासीं क्लिफ्टन ते ऐं दोस्त बि गॾु आहिनि असांजा अफ़्तारी बि कंदासीं इंशाल्लाह उहो तव्हांखे बि ॾेखारींदासीं हेॾो ॾिसो अलहमदुलिल्लाह सिज इहो वञी बीठो आहे सी व्यू बि ॾिसो ज़बरदस्त लॻो पियो अलहमदुलिल्लाह ऐं टाइम बि तव्हां चेक कयो त टाइम घणो थियो आहे संगत सॼी यार 5:26 मिंट थी विया साहब हलूं अॻिते साहब संगत बि हलो 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 अॻिते ऐं अलहमदुलिल्लाह ॾाढो सुकून लॻो पियो आहे मौसम ज़बरदस्त मौसम लॻी पई आहे संगत ऐं अलहमदुलिल्लाह मौसम बि फर्स्ट क्लास आहे तव्हां बि इंजॉय कयो ॾिसो जेतिरी ज़ूमिंग तेज़ थी कयूंसि था दोस्त असां इहे हला था वञूं साम्हूं ऐं असां गॾु आहे असांजो प्यारो दोस्त सलेमान जानी तारीफ़ त करायो हुयुसि काफ़ी दफ़ा तव्हां सुञाणींदो बि हूंदो सलेमान भाउ खे हलूं था अॻिते इनशाला ताला तव्हांखे अगरि तव्हांखे मज़ो अचे थो न भाउ हा रोज़ो आहे मज़ो अचे थो न सीओ ते माशाअल्लाह मौसम केॾी क्लियरिटी आहे सलेमान तोखे मज़ो अचे थो भाउ सफ़ा फर्स्ट क्लास बस क्या दोगे फर्स्ट क्लास भाव लोगों का अल्हम्दुलिल्लाह मौसम चेक कयो तव्हां हाय 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 इंशाल्लाह ताला रोज़े खोलने के बाद तव्हां वरी गॾु आहे संगत उम्मीद कयां थो वीडियो खे मिस न कंदो एंड ताईं ॾिसजो फ़िलहाल वेहण लाइ का जॻह ॻोल्हे वेठो हे सफ़ा रश थींदो थो वञे हाणे सफ़ा शाम जो टाइम आहे रश घणी थींदी ईंदी त हिन जे करे असां बि का जॻह ॻोल्हे वेठूं किथे वेहूं पंहिंजो डेरो हलो न छा कयो आहे डेरो सिंधी आहे न डेरो तूं लुड़ी बि दे हाणे अल्लाह हे न लड़ंदो न हेॾे समुंड ते वठी था हलूं न अदा ओए नाज़म समुंड ते तो वठी था हलूं हलंदे न हा सही आहे दोस्तो जॻह सिलेक्ट कई आहे अलहमदुलिल्लाह ऐं हिते भाऊ वारा वेहंदा हुन खां बाद वरी रोज़ो वोज़ो अफ़्तार करे पोइ वरी तव्हांखे काॾे घुमाईंदासीं सलेमान रोज़े अफ़्तार खां बाद काॾे हलूं हा सीयू घुमाईंदासीं सीयू खां पोइ बाद इंशाल्लाह ताला संगत जॻह इहा ई सिलेक्ट कई आहे ऐं व्यू बि तव्हांखे ॾेखारींदा सी वी जो हेॾो हे भाऊ वारा हिते विछाए वेठो हिनखे ऐं हेॾो हे सीयू माशाअल्लाह हेॾो ज़बरदस्त असांजी बि अफ़्तारी हा यार न त लॻी आहे लॻे थो ऐं मस्तु अफ़्तारी असांजी जेकी आहे त ॿाहिरि आहे संगत सां गॾु अलहमदुलिल्लाह उस्ताद अंब अस्सलाम वालेकुम साईं मुंहिंजा छा हाल आहे ख़ुशि ख़ैर साईं जॻह इहा ई सिलेक्ट कयो सलाम इहा फर्स्ट क्लास आहे आवाज़ कीअं थी हले सफ़ा ज़बरदस्त तूं ॿुधा साईं जॻह सही आहे साईं जेका संगत जी सलाह न भाउ अलाह असांखे बि हिते वेहूं तव्हां ॾिसो बाबा संगत बाबा जॻह इहा ई सिलेक्ट कई आहे सभिनि खां पुछणु हक़ आहे असांजो ईअं त कंहिंजी दिलि नाराज़ थी पए हिकु त रमज़ान जो महीनो थो हले कंहिंजी बि दिलि रंजरा आहे न बाबा जेको जेकी संगत जी सलाह महिरबानी साईं महिरबानी उस्ताद दे दो बातों के केरु बि न पिटींदो महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो न सब्सक्राइब कयो बेल आइकन खे क्लिक करे भले छा थो चए सब्सक्राइब कयो छा चए साहब सपोर्ट कयो अदा तूं ॿुधाए वीडियो खे वायरल कयो सफ़ा घुमाए घुमाए फोरी थियो चलाए भाई असांजे यार व्यूज़नि लाइ कुझु चवणु चाहींदो तव्हां सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सभु ख़ैरियत सां हूंदो सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे त ताला भाई जो यूट्यूब चैनल आहे हिनखे सब्सक्राइब कयो ऐं भाऊ खे सपोर्ट कयो महिरबानी तमामु सुठा व्लॉग ठाहींदो रहंदो आहे जीअं तव्हां वटि हिन जा व्लॉग अची रहिया आहिनि भाऊ खे वधि में वधि सपोर्ट कयो महिरबानी A few moments later. साईं तव्हांखे कटण में तयारी में शुरू थी वियो अलहमदुलिल्लाह अदा कीअं निकितो आहे अलहमदुलिल्लाह माशाअल्लाह साईं ज़बरदस्त आहे सफ़ा माशाअल्लाह मुबारक अथव हिंदानो गानो निकितो आहे अॼु यार नंढड़ा पा ॾींहुं यादि अची वियो सलाम जॾहिं असां नंढड़ा हूंदा हुआसीं बनी मां हिंदा पटण वेंदा हुआसीं न भई जॾहिं कचो निकिरंदो न वॾी यादि दोस्त लॻंदी संजय अॼु अलहमदुलिल्लाह अफ़्तारी करण आया आहियूं अलहमदुलिल्लाह भाऊ हेॾो तयारी में लॻो पिया WhatsApp में शुरू थी वियो टाइम बि वञी पतो आहे अलहमदुलिल्लाह बाक़ी संगत 20 मिंट बता न तयारी वयारी करे छॾियूं न पंहिंजी ईअं ई न संगत ईअं ई बाबा माशाअल्लाह शुक्र अलहमदुलिल्लाह सामान तयारु आहे बाक़ी टाइम आहे भाऊ वारनि जूं अखियूं जेके आहिनि त
रोज़े जे टाइम में नहीं है ना साईं हा न साईं अल्हम्दुलिल्लाह बस हाणे इहो ई आहे हाय 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 क्या बात है सीनरी माशाल्लाह ज़बरदस्त आहे सलाम तो कीअं लॻे सीनरी फर्स्ट क्लास है न दबा मुंहिंजो बि त भरियो आहे फर्स्ट क्लास आहे अस्सलाम वालेकुम संगत वालेकुम अस्सलाम संगत खे रमज़ान जो पहिरियों रोज़ो जेको आहे ॿाहिरि आहे न सुभानअल्लाह माशाल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुलेमान जानी तव्हां ॾिसो सुलेमान अलाए छा थियो अथव साईं छा थियो आहे घेर त आहे न भाऊ को रोज़ो लॻो आहे रोज़ो लॻी वियो असल में ॻाल्हि इहा आहे मसइलो इहो ई आहे त रोज़ो रखी भाऊ सुम्ही रहंदो आहे वरी 6 बजे उथंदो आहे वरी उथंदो आहे वरी सुबुह रखी वरी 6 बजे सुम्हंदो आहे वरी 6 बजे उथंदो आहे 12 घंटा निंड भाऊ जो रोज़ो अॼु वरी सॼो ॾींहुं जाॻायोसीं मथी आदमी भाऊ अॼु माना ॿाहिरि खणी आहे अफ़्तारी हिनजे करे तव्हां न सुम्ही पवंदा आहियो रोज़ रखी सुम्ही पवंदा आहियो हाणे अगरि तव्हां पाण ॿुधायो कंहिं इंसान जी राति में ड्यूटी आहे शिफ्ट आहे त पोइ उहो ॾींहुं सुम्ही सघे थो न यार सुम्ही सघे थो पोइ नमाज़ जे टाइम उथी नमाज़ कायम रखे 5 वक़्त नमाज़ पूरी करे रमज़ान इन लाइ ईंदो आहे त मुस्लमान जेको प्रैक्टिस करे पंहिंजो टाइम 5 वक़्त एतिरो बि त माण्हू न सुम्हे न 12 घंटा सुम्ही 13 घंटा माण्हू नमाज़ अदा करे उनमें तव्हां नमाज़ अदा साईं असां बि सुम्हंदा आहियूं बेशक पर 3 बजे उथंदा आहियूं असल में असांखां हिकिड़ी नमाज़ मिस थी नेसेसरी आहे 5 घंटा 8 घंटा अल्हम्दुलिल्लाह दोस्तो तव्हां ॾिसो था पंहिंजो पाण काफ़ी सारा माण्हू आया आहिनि फैमिली सां गॾु ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको आहे त संडे जो ॾींहुं आहे ऐं असांखे बि छुटी हुई त असां बि चयोसीं त अफ़्तारी किथे ॿाहिरि करे अचूं सलाम जानी बि असां सां गॾु आहे नाज़म भाई ऐं सुलेमान भाउ समद भाई मोहम्मद बश्क असां सभु गॾु आहिनि ऐं साईं असां तव्हां थोरो पकड़िजोसि कैमरा तव्हां पोयों व्यू बि संगत खे ॾेखारियो अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हू जेके बि आहिनि फैमिली असां बि सोचियोसीं संगत खे चयोसीं त बाबा हीअ अफ़्तारी जेकी आहे त कुझु ॿाहिरि करे अचूं हलूं पोइ अफ़्तारी करे अचूं सुलेमान खे चयोसीं सुबुह लाइ जागरा सुलेमान जानी सुबुह लाइ जाग अॼो को रोज़ो जेको आहे अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त VIP दफ़ा माशाल्लाह ज़बरदस्त नज़ारो सुठो अचे थो पियो अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास सभु चिल माहौल आहे सभु फैमिली सां काफ़ी सारा माण्हू केतिरे तादाद में आया आहिनि खोलिया बस घंटे हा खोले जल्दी कर अल्हम्दुलिल्लाह संगत तव्हां ॾिसो ज़बरदस्त मौसम बि लॻी पिया दोस्तनि सां गॾु मज़ो जंहिंखे बि अफ़्तारी करणी आहे हलियो अचे साईं सीओ ते A few moments later. अल्हम्दुलिल्लाह दोस्तो अफ़्तारी कईसीं हाणे ये किसका है भाई अच्छा इसका है तो अल्हम्दुलिल्लाह दोस्तो अफ़्तारी कईसीं ऐं हाणे हलंदासीं चांहि पीअण संगत में चांहि जो मूड आहे चांहि पीअण खां बाद वरी हलंदासीं पंहिंजो घर तव्हां बि हिन वीडियो में वरी इंजॉय कई हूंदी अल्हम्दुलिल्लाह असां बि इंजॉय कई वीडियो में इंजॉय कई हूंदी यार वीडियो में तव्हां इंजॉय कई कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाइजो इंशाअल्लाह ताला तव्हां बि कॾहिं अचिजो वेलकम कराची सिटी ऐं गुलशन इक़बाल में तव्हांखे वेलकम कंदासीं इंशाअल्लाह ताला हलिया अचो जॾहिं बि अदा संगत असांजी गुम थी वई असां हिनखे ॻोल्हियोसीं काफ़ी टाइम लॻी वियो राति थी वई आहे तव्हां ॾिसो ऐं सुलेमान जान आवाज़ काॾे काॾे वए काॾे मूंखे इहो ॿुधाए निकिरी कीअं आयासीं इहो न मां हिकिड़ो मिंट हे वियो काॾे संगत अवा काॾे वए असल में गुम थी वियो त वरी ॻोल्हियोसीं त लभिजी वियो राति ते आवाम घणी आहे न इनजे करे संगत बाक़ी में तो को फर्क नहीं साथ रहजो सलाम काॾे वियो आहे वाशरूम में अधु घंटो लॻो वञे अच्छा असल में वियो हल्का ही करणु हे छा आहे भला हिते जादू त ॾेखारने यार तो सही जादू सलाम जान जादू ॾेखारींदे यार रोशन पाकिस्तान में खबर हा जादू ॾेखार ज़मीन मां ऐं हे ॾिसो जादू एॾी तरक़ी थी वई आहे माना कराची में रोडनि में लाइटियूं रख थी वॾी तरक़ी थी वई आहे अल्हम्दुलिल्लाह
रोटन में लाइट लगी हुई है, वाह रोटन में हम जहाँ कदम रखते हैं वहाँ पे रोशनी होती वाह वाह भाई ज़बरदस्त इल्म की रोशनी। तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे अफ़्तारी में मज़ो आयो अलहमदुलिल्लाह साईं वापसी था हलूं काॾे था हलूं सर नुमाइश स्टेशन नमाज स्टेशन पंहिंजे मतिलबु घर तव्हांखे हाणे वापसी ईअं ई न उस्ताद यही है सर जी जी हा वापसी वापसी हा विलाग कयूं था हिते न कयूं हुते न कयूं पंहिंजे हा न कुझु संगत जी वाह साईं ॿुधा ख़ुशि आहे मोहम्मद बश मज़ो आयो संगत है। अल्लाह ने लाल